नौशरो फिरोज़ मावा के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जे रिपोर्ट मुताबिक़ दरिया खान मरी पाकिस्तान पीपल्स पार्टी के अॻुवाननि पारां इलेक्शन की वर्क तेज़ करे छॾी। दरिया खान मरी पीपी अॻुवान उमर लुंड पारां स्टेशन ते कार्नर गॾजाणी कोठाई वई, जंहिंमें आयल महिमाननि टाउन दरिया खान मरी चेयरमैन इब्राहिम, पीपी सिटी सदर सेठ असगर राजपूत, पीपी अॻुवान अब्दुलसलाम बिरोही, वाइस चेयरमैन ताहिरुद्दीन राजपूत, जनरल काउंसिलर रईस अली नवाज मरी, अॻूणे टाउन चेयरमैन रिजवान अहमद खान साहिब, मक़सूद राजपूत, अली हसन मरीअ जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कियो वियो। कार्नर गॾजाणी में आयल महिमाननि खे अजरकनि ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पाराया विया। कोठायल गॾजाणीअ में पीपीअ जे कारकुननि ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु अवामी पार्टी आहे। 8 फेबरवरीअ ते पीएस पंटीह जे उम्मीदवार ज़ियाउल हसन लंजार ऐं NA 206 जे उम्मीदवार ज़ुल्फ़कार अली मीण खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा।